Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. मश्किरन जो गोठ थई मश्किरन जो गोठ थई मश्किरन जो गोठ थई मश्किरन जो भगत पियो पियो तड़ता जियो जियो उड़ी मुझा मालकवा डंडो भी कूंडो भी चमकड़ो दिगड़ो भी वाह मवाली तो जा भाग पिसा त सही चमकड़े देगड़े में छाए सयूं भटारियूं लगे तो कहीं मूजी माल बचाए रखियो चवदा नाले त बच्चो माल मवाल शो छातो ॾिसी हे सयूं बूझू अने मूजू जरो पिटकरो भी कोन ॾींदो सां अरे डंडो करके तो ॾेखारी मवाली को तो जे डंडे खां ॾिजण वारो आहे छा को चोरी ॾोसी न सोरी सग सुधो पकड़ियो थमाए न छड़ी तो थो पुट मरी वे रख शर्त मश्किरन जो गोठ थई मश्किरन जो गोठ थई मश्किरन जो गोठ थई मश्किरन जो गोठ थई यो गुल्लू बिंदे भाग वाला है काॾे हलियो तो वञे सलाम अलैकुम सेठ साहब वालेकुम सलाम अरे गुल्लू साईं कुटल खाना जो मेलो आशा जो ऐसे जो राज वठी आयो तू मुझो नौकर आई या दुश्मन तो खबर अथई अॼुकल्ह पाणी बि पैसनि जो थो मिले हा सेठ साहब ही सब दाई आया आहिनि खलाती खोबला हे त सभु माण्हू आहिनि सेठ साहब आहिनि त बराबर माण्हू पर तव्हां ॾे फरियाद खणी आया आहिनि फराद को मुंहिंजो पुट को मुंहिंजो भाटो जो मूड़ा खणी आया आहिनि बाबा इहो जंहिंजो फराद आहे उन्हनि ॾांहुं खणी वञो तोखे ॻोठ जो चङो मुड़ुस कंहिं कयो आहे हे वाहिद मुल्क आहे जंहिंमें ना हल माण्हू कुर्सियुनि ते वेठा आहिनि छो मूंखे राज वारनि पग ॿधराई आहे तुंहिंजी छोती सड़े इन ॻाल्हि त मारियो आहे कि आवाम पंहिंजे वोट जो सही इस्तेमाल करे आ त ही ॾींहं ॾिसणा ई न पवंदा पर छा कजे सभिनी खे तो पैसो खपे पैसो बाक़ी मोचड़नि जी त कंहिंखे परवाह ई न आहे सेठ धनु धोबी साहब असां सभु तोॾे फरियाद खणी आया आहियूं फराद न फरियाद दाह छो मां को सूबेदार सूतीले जो पीउ आहियां छाजो मूंॾे फरियाद खणी आया आहियो बाबा हीअ मुंहिंजी औताक आहे थाणो न आहे हिनखे मुखबर न ॿुधाए छॾियो आहे त असां टोनी जी तव्हां खयूं था अचूं पिया तॾहिं तो धनु नखरा करे जे ही नथो ॿुधे त छॾियोसि खणी हलूं था एसपी साहब ॾे तव्हां खणी बाक़ी जे असां सूबेदार सूतरी त आहे इग्लिन जो ठहियल उन मां कहिड़ी उमेद अच्छा टोनी जी तव्हां खणी आया आहियो तव्हां मूंखे ॿुधायो मां तव्हांजी शिकायत दूर थो कयां ठीकु आहे अचे टोनी त मां हुनजो बिलो कयां थो इंशाल्लाह तव्हांखे शिकायत वरी न मिलंदी हा ठीकु आहे अचो हलो मां हिननि खे छॾे पोइ मोटी थो अचां सेठ साहब तव्हां वियो न हाणे वियो वधीक पोइ मां सॼो सरबत हवा तव्हांखे ॾियां थो रुॻो दर बंदि करे अचां मोटी न अचनि मुंहिंजो नालो बि धनु आहे इहा कहिड़ी बदतमीज़ी आहे ही मासी चपरा जी धीअ बदतमीज़ आहे छा मुंहिंजो मतिलबु आहे त ही बदतमीज़ न आहे तूं सुगण आहीं ऐं तूं सोडी आहीं ऐं मां टोनी आहियां बदतमीज़ किथे आहे ओ मुंहिंजा सुहिणा सोडा असांजो रस्तो रोक न करे न त मुंहिंजी बि ख़बर अथई मां कुश्तीअ जी पहलवान आहियां शायदि तोखे बि ख़बर न आहे त मां जूडे कराटे जो मास्टर आहियां उर्फ टोनी ताकीबाद अबे हिला के रख दूंगा पर तूं असांजो रस्तो छो रोकियो आहे आखिर तूं चाहीं छा थो तू मुंहिंजी ज़ाल खे रुलाईंदी थी वती मां कल्ह में मारी न आहे खाधी मूंखे मानी केरु पचाए ॾींदो मां तुंहिंजी ज़ाल न आहियां बल्कि मां कंहिंजी बि ज़ाल न आहियां टोनी असांजो रस्तो छॾ न तो खोखरी मुड़ीअ में कुटे चटणी ठाहे
कुतन के खराए छदी साए ये तुझी ज़ाल ना है। हाँ, हिला दिया ना पो पक तू मुझी ज़ाल शोना बेबी। वाह मुखे गारियूं थोड़ी सोडी अॼु हिनखे सबक सेखारणो पवंदो। अॼु हिनखे अहिड़ो त दाव हण जो 8 ॾींहं लाटूअ वांगुरु फिरंदो रहे। होशियार थी टोनी। तू अची वई हेॾा ईंदे तोखे कंहिं ॾिठो त कोन? न कंहिं बि कोन ॾिठो। तूं माल ॾेखार। पहिरियां पैसा ॻाल्हाए। पहिरें माल ॾेखार। अॻे दफ़े बि तव्हां 10,000 में मूंखे कूड़ा ज़ेवर ॾेई विया, जिनकी चोर बाज़ार में सिर्फ़ 5,000 क़ीमत हुई। नालो अथम फरी ऐं ॻाल्हि कंदी आहियां खरी। अॻे दफ़े असां तोखे इहो कोन चयोसीं त गहा सोना आहे। असां त सिर्फ़ ज़ेवरनि जी ॻाल्हि कईसीं। बहरहाल मां ॿीहर नुक़सान खाइण नथो चाहियां, इन करे पहिरियां तूं पंहिंजो माल ॾेखार। ठीकु आहे फरी, तूं पंहिंजो माल खणी आ। ओके। ये पिस्टल तो फिल्मी आहे, हिन मां धुओं निकिरंदो, बारूद न। जेको बि आहे तुंहिंजे साम्हूं आहे। ये तो शइ एतिरी पुराणी आहे, रोटी भी फाटल है, कम जी ना आहे। चोर बाज़ार में हिन जी क़ीमत 200 रुपए खां मथे ना आहे। मां हिन माल जा तव्हांखे 150 रुपया ॾींदुसि। छा 150 रुपया? शर्म कर शर्म। 10,000 जो त पिस्टल आहे। खबरदार अपनी जे घेरे में आयो ऐं जंहिं बचण जी कोशिश कई मां हुनखे फुल फ्राई करे छॾींदुसि। वरी पुलिस खे घुराए तो सुठो न थियो। हमेशा में मुखे खीसो कोने माना पैसो कोने। भंग भटारी छाते पिया छो न पिया छका पिया पिया कोने कभी समय थोड़ी हे ॾिसो बा मीआं ॾिठे जो भंग जो प्यालो लुल करे पियूं सुतो पियो आ ॼणो स्टेशन ते बेवहाओ सुतो पियो हुजे। हलड़े मवाली ॾिसे त सही, होश में आ जा बेहोश आ। हलड़े मवाली ॾिस त सही, जे मवालो ये सुतो पियो हुजे त माण्हू चवनि हा त नशे में गुम लॻो पियो। लॻे थो त हिन ते बि नशो चढ़ी वियो, पर नशो टोड़ियां कीअं टोड़ियांसि नशो कीअं ओ हिन जो नशो हीअं थो टोड़ियां। मां केर आहियां? मां करण आहियां, अर्जुन आहियां। मेरे करण अर्जुन आएंगे। मां किथे आहियां? आलम बना तव्हां मश्करनि जी जन्नत में आहियो। जन्नत में मश्करा हूंदा छा? छो बा मश्करा जन्नत में छो न हूंदा? असां माण्हुनि जा दर्द था वंडियूं, उन्हनि खे खिलायूं था, सो बि मुफ़्त में। मुंहिंजो घर किथे आहे? तुंहिंजो घर तुझे घर जी त मूंखे ख़बर न आहे, बाक़ी इहा ख़बर आहे त तूं धनु धोबी जे घर रहंदो। तूं हवाली छा? यू नो तूं मरी वियो छा? अरे मरन मुंहिंजा दुश्मन, मां छो मरां? मां त अञा जीअरो जाॻंदो बीठो आहियां तुंहिंजे साम्हूं। अरे बात तो छड़ाई, अञा त मां शादी कोन कई आहे। जंहिंसां तो मां प्यार कया उहा मूंखे ख्वार कयूं हली थी वञे। भला हाणे मूंखे ॾे त ख़बर, हाणे त तूं मूंखां पुछी कोन थो त मुंहिंजी ज़ाल किथे आहे? मूंखे सभु कुझु यादि अची वियो आहे। अब मुंहिंजी ज़ाल पावली आहे जेकी कराची में। इन जो मतिलब त तुंहिंजो हाणे दिमाग़ कमु करे थो। मूंखे इहो त ॿुधाए, इहो पंहिंजो किनो दिमाग़ कहिड़े मिस्त्री खां ठारायो आहे? छा मतिलब आहे तुंहिंजो? मतलब इहो त पुट तूं चरियो थी वियो है, पर सही हाणे त चरियो न आहे। मूंखे त तूं चरियो थो लॻी। अरे पियो ॿ गिलास भंग जा, उपचू सुपचू ॻाल्हियूं न कयो। बाय, आई लाइक इट, गुड बाय। हिला दिया बे तूने। हाँ
लैकेट अंग्रेजी में पूछे हाँ चयो हूंदई त मवाली माण्हू मौत मरो हाँ ॿियो वरी छा चयो हूंदई हल भला असांजो कहिड़ो कमु सेठ धनु साहब ओ बाबा सेठ धनु साहब बाबा मां तो तव्हां खणी आयो आहियां तव्हां खणी आयो केॾी वॾी आहे घणी गोरी त न आहे न तोहफ़े में खणी आयो आहियां या पैसा वठंदी मुंहिंजी चोरी थी वई आहे साहब हिकु त मां लुटिजी वियो आहियां ॿियो वरी तोखे ॾींदुसि धूड़ अच्छा तूं धूड़ में लुटिजी वियो आहीं नो प्रॉब्लम का ॻाल्हि न आहे मां गुलूअ खे चवां थो वो तोखे वेचारे संजारे तुंहिंजो अछो मुंहुं करे तोखे विहारींदो अटो चे घोबाटो घोबाटे जी मूंखे ज़रूरत न आहे कमदार मूं वटि जाम आहिनि सेठ धनु साहब हवाली मुंहिंजे घर में गिरी मुंहिंजी चोरी करे वियो आहे मूंखे हवाली खां हक़ हिसाब वठी ॾे न त मां हवाली सां घटि न कंदुसि इन हवाली खे मां कारो करे न मारियांसि न त कमदार जो पुटु ई न आहे केरु तूं न हवाली ठीकु आहे पहिरियां ॿई पाण में तव्हां विड़ो जॾहिं तव्हां ॿई विड़ी साणा थियो त पोइ मूं वटि अचिजो मां अहिड़ा त तव्हां ते ॾंड हणंदुसि जो तव्हां वरी कोन विड़ंदव छो त असीं तारीख़ी फ़ैसिला कंदा आहियूं इन खां सुठो आहे त मां थाणे ते वञा कम अकल पोइ हेॾे छो आयो आहीं जॾहिं सरकार अरबे रुपया ख़र्च करे इदारा जोड़िया आहिनि पोइ बि अवीं वॾेरनि जी ग़ुलामी छॾियो कोन था हल वञी थाणे ते रिपोर्ट लिखाए ठीकु आहे वञा थो थाणे ते अलाए कॾहिं मश्करनि खे अको ॾींदो बाबा लेट असां पंहिंजे इम्तिहान में कामयाब थी वियासीं असां आलूअ जे घरां 10,000 कैश सैन जी देगड़ी ऐं डंडो ऐं कुंडो कामयाबी सां चोरी करे आया आहियूं बराबर असां पंहिंजे मिशन में कामयाब थी आया आहियूं धनु धोबे जे घरां खानदानी डायरी चोराए अचु बाबा अॼु मूंखे ॿुधायो त हीअ चोरी असां छो था कयूं ऐं कंहिंजे लाइ था कयूं इहो राज़ आहे इन करे मां तोखे न थो ॿुधाए सघां बाबा पोइ मूंखे बि त ॿुधायो इन डायरी में आख़िर लिखियल छा आहे इन डायरीअ में हिकु राज़ लिखियल आहे बाबा ये चोरी केर जो करान चाहे बस तू अंब का वण लगण कुश्ती जो मुकाबलो करे छॾो असां त इंतज़ार करे पुराणा थी विया हा असांजो बदन बि आकड़िजी वियो आहे अलाए कॾहिं बदन मां ठकाव निकिरंदा कहिड़ो मुकाबलो कंहिंजो मुकाबलो छाजो मुकाबलो हलड़े बंदूक तुझो ठेकाओ ए 1000 बाकी छाजो वतो आई अरे केड़ा 1000 रुपया भंग पीती थी या को दातीरो पीतो थी खबरदार असां सां धोखो न कर अरे तो ही त चयो हो न त 1000 जमो करायो सोचिए सा कुश्ती जो मुकाबलो थिंदो जेको खटंदो उनखे 50,000 इनाम मिलंदो अरे तोखे त मां 50,000 जूता हणा तू असांजे नंगल सां कुश्ती वणंदे अरे शर्म कोन थो अचे कॾहिं मर्द बि औरतुनि सां मल विड़िया आहिनि माना त असांजा आसराऊं में तूं सभु चट पैसा बि विया त आसरा बि विया इज़त बि वई ना बाप झेड़ो त झेड़ो तूं असांखे एॾो धोखो नथो ॾेई सघे जेकॾहिं तूं असां सां एतिरो धोखो कयो न त असां सभु मिली तोसां कुश्ती विड़ंदासीं हा अरे जेकॾहिं तव्हां मुंहिंजे नंगनि में ॿीहर अखियूं विधियूं न त मां तव्हां ते इहो केस दाख़िल कंदुसि हलिया वञो हितां न त हिन महिल जो हिन महिल सूबेदार सूतलीअ खे फोन करे हिते घुराए थो वठां वञूं था असां बाक़ी यादि रखी छॾिजो इहो भला तो तोसां ज़रूर कंदासीं अचो मूंसां हलड़े बंदूक तुंहिंजो ठेका सूतली जेकॾहिं तूं सुधरी वए न त मुंहिंजो नालो मटाए कुते ते रखजांइ रख शर्त कुतो नर हुजे या मादी उन ते तुंहिंजो नालो रखायां अरे ही ॻोठ आहे या मोची मार्केट न आहे थींदो मच्छी मार्केट थींदो आहे मच्छी मार्केट हा अॻे ईअं हुयो पर हाणे न आहे छो त मच्छी महांगी थी वई आहे मोचड़ा सस्ता थी विया आहिनि हाणे आवाम खे मच्छीअ बदिरां हू था मिलनि साहब हिन कानून खे डिस्टर्ब कयो आहे हुकुम करे त हिनखे लक़ब कया हिन असांजी रांद फिटाई आहे साहब मां सचू खणी चा खबरदार होशियार बार हर बार अरे लाकब कयो हवाली खे चेंबू जे घर जा थाव चोरी कया आहिनि छा तुंहिंजी चोरी थी वई आहे हा सुतली मुंहिंजी चोरी थी वई आहे हवाली मुंहिंजे घर में घिरी करे रोक रक़म ऐं खोड़ सारो सामान
अरे बाथरूम वारा बदलो भी खड़ी वियो। साहब लख लख मुबारकूं, लख लख मुबारकूं। सालन खां पोइ मश्करनि जे ॻोठ में को ॾोह थियो आहे। तुम्हारे आलू जी रिपोर्ट लिखी पोइ एफआईआर कटे आलू खे लाकअप करे छॾे। साहब 2-3 सचियूं बि ठोके छॾियासि। 2-3 छो चाचे जे पुट थी जा असली लाए छॾे 20 सचियूं हणी छॾेसि। छो बा सुतली छो मूंखे छो लाकअप कंदो? मूं कहिड़ो ॾोह कयो आहे? हा इहा ॻाल्हि सोचण जहिड़ी आहे। ॾोह बि तुंहिंजो थियो आहे ऐं मुंहिंजा बि तोखे हणो इहो मुनासिब न आहे। ठीकु आहे तूं 50,000 ॾे पोइ तूं आज़ाद आहीं। 50,000 मां तव्हांखे छो ॾियां? सुमर लाकअप करे इसा सचो खड़िया। ओ तरस साहब ॾाढा तकड़ा आयो। प्राइमरी स्कूल जो घंट वॻो उन महिल ॼायो हुई छा? ओ सोतली साहब कुझु त रिहाई त करे, एॾो ज़ुल्म त न कर बाबा। 40,000 ॾे बस। साहब मूं ग़रीब वटि 40,000 किथां आया? रख शर्त। चङो 30,000 खणिया भला यार। साहब कसम आहे मूंखे अछी मसीत जो तव्हां टिनी जे नूर जो मूं वटि 30,000 न आहिनि। बाबा बस आख़िरी ॻाल्हि 5,000 ॾे। सुतली साहब 1000 रुपयो ॾींदो साईं, रख शर्त। वो भी दे 1000 रुपयो। सुमरे इनके इज्जत ऐं एहतराम सां वठी हिन जी रिपोर्ट लिखो। हाज़ुर साईं। अचो हलो। साहब एक्स होम मिनिस्टर अची वई। काटिया हीअ जो बीठी आहे। ऊंचा त सुखड़ा न। हा त पोइ माज़ीअ में सुगड़ बि तव्हांजी ज़ाल रही चुकी आहे न। तव्हांजो होम संभालियो हुई पोइ होम मिनिस्टर त थी न। गुल्लू घणो फिरी नथी पंहिंजी औताक में रहो। औताक में न साहब, औकात में समझी वई न त मूं तोखे छा चयो? पोइ अजायो कुते वारो जिद छो थो करी? कुतो जिद नाहे कंदो, कुतो भौंकंदो आहे। हाणे ये तव्हां पाण में भौंक बंदि कयो त मां कुझु भौंक मतलब अर्ज़ु कयां। तुंहिंजो मतलब छा आहे त असां सेठ साहब बस जेकॾहिं सम्झी वियो त सॼी सिंध खे छो था ॿुधायो? हूअं बि हाणे ओनियर आहे। हाणे जेकॾहिं मूंखां हवालो वठो न त मां वेहां। मां वठण लाइ त सभु कुझु वठंदो आहियां पर ॾियण वक़्तु बरो चढ़ी वेंदो आहे। हाणे तूं ॿुधाए त छा थी ॾी? हवाला थी ॾियांव हवालीअ जा। मुंहिंजो मतिलबु त हो मुंहिंजो ॿियो दफ़ो मुड़ुसु आहे न ॾितल उन जा। उहो त वीचारो जेल में पियो आहे, उन जा कहिड़ा हाल हूंदा? तूं पंहिंजा हवाला ॾे ख़ुशबूदार ताज़ा। हिन जा हाल ॾितल जा हाल मिड़ी साॻा थी आहे। तूं विच में न ॻाल्हाए। हा त सुगड़ सियाणी तूं छा पे चयो? मुंहिंजो मतिलबु त तूं केॾो न सुहिणो आहीं, केॾो न सुठो आहीं, केॾो न सुरीलो आहीं, लूसी आहीं। हा उहो त आहियां। मुंहिंजी नेकी त ॻोठ जा गिला खोर बि कंदा आहिनि। हा ईदन मिठल जुमन हवाली सभई गिला कंदा थी साहब जी। त पोइ सेठ साहब मुंहिंजो हिकिड़ो कमु कर न। हुकुम करे। हेॾी कूड़ी तारीफ़ कई अथई त मां तुंहिंजो कमु न कंदुसि। हुकुम कर। हुकुम न हिकिड़ो अर्ज़ु आहे। हाणे हिन दीन दुनिया में मुंहिंजो हिकिड़ो ई मुड़ुसु आहे ॾितल, उहो बि बेगुनाह जेल में आहे। सेठ साहब महिरबानी करे मूंखे मुंहिंजो मुड़ुसु छॾाए ॾे, न त मां रोई मरी वेंदी सेठ साहब। सुगड़ सियाणी तूं मरी न वञ। मां ॾितल जे लाइ कोशिशि करे रहियो आहियां। मूं वकील करे छॾियो आहे। ईंदड़ अपील ॾितल आज़ाद थी वेंदो। महिरबानी तुंहिंजी बि हालात दिल त नथी चए साहब जी। परी ओ परी अलाए काॾे वई? असांखे बुख लगी आहे। छा आहे? छा ते मथो खाधो अथई? ओ परी छा पचायो अथई? जल्दी मानी खाराए, ॾाढी बुख लगी आहे। न आहे मानी, पाणी आहे। चई त ढकणीअ में ढुक खणी अचां। छो ढकणीअ में ढुक छो थी आनी? गिलास छो नथी भरे अची? अरे तो जहिड़े मुड़ुस ते पाणीअ जो पूरो गिलास छो ज़ाया कयां? तूं ढकणीअ में पहले ढुक पाणीअ में। इहो किनो नक बोड़े बुॾी वञी मर। छो मूं कहिड़ो तुंहिंजे भाउ जी गिला कई आहे
जो ॿोड़े मारे थी। हवाली असांजे घर में घिरियो, असांजा थां लुबे वियो, रोक पैसा खणी वियो, उखरी मूरी खणी वियो, तो त हवाली खे अञा ताईं बुझो बि नाहे ॾिनो। छो चाचे जो पुट अथई छा? मुंहिंजी गैरत खे जोश न ॾे परी। असां जहिड़ा पहलवान जॾहिं गैरत कंदा आहिनि न त अॻे जे हथ में लठ ॾिसी भॼी बि कोन सघंदा आहिनि। अजायो मोचड़ा खाई मोटी ईंदा आहिनि। मां चवां थी हींअर जो हींअर वञ ऐं हुन हवालीअ खे मोचड़ा हाणे हुन खां पैसा वठी अच ऐं मुंहिंजी उखरी मूरी बि वठी अच। जेकॾहिं तूं ईअं न कयो न त मानी तुंहिंजी बंदि आहे। हींअर मां केॾां बि कोन वेंदुसि, छो त हींअर मूंखे बुख लॻी आहे, मानी खाराए। पोइ असांजी गैरत ॾिसजांइ त कीअं तूं हवालीअ खे ड्रोड़ाए अध मुओ कयां। मानी कोन ॾींदी माए, अॻ में हवाली जी खंदियूं खणी अच, पोइ मानी ॾींदीसांइ। परी मां तोसां वाइदो थो कयां, अॻ में मूंखे मानी खाराए ढव, पोइ असां जूं फड़कियूं ॾिसजांइ। हवाली जेकॾहिं राजन खे दाहूं न ॾे न त मुंहिंजो नालो लाहे, पर नाले खे छॾ खणी अहिड़ो नालो वरी मिली अलाए न, इन करे नालो न लाए। बस हिकिड़ो दफ़ो मूं ते भरोसो करे ॾिस। ठीकु आहे, कुतर ऐं ॾारो मिलाए रखियो अथमि, वञी खा। हाडर पाणीअ जो बि भरियो पियो अथई, वञी पी। हाणे मश्करी छॾ मुंहिंजी परी, वञी मानी खणी अच, ॾाढी बुख लॻी आहे। चङो वञी गप सां गुरड़ी करे अच त मानी खणी थी अचां। हा भेण, मानी खणी आ, मां गुरड़ियूं छा गुरड़ा कंदुसि, गुरड़ा। इते ही पी रहो, पहिरियां हथियार लोड़ियो, पोइ अॻिते अचिजो। हथियार लोड हलड़े फलतू कतो जो छो हथियार छो था लोड कयो? केड़ो असां तव्हां खां संग था वठण अचूं जो हथियार था लोड कयो? जलसे जुलूस धरणे ऐं हड़ताल ते सरकार सख्त पाबंदी हणी छॾी आहे। अधा सुतली असां जुलूस नाहे कढियो, असां त रुगो फरियाद लिखण आया आहियूं। सभु फरियाद लिखण आया आहियो, छो भला सॼे ॻोठ वारा हिक ॿिए सां विड़िया आहियो छा? वाह अलाह करे त इहो थियो हुजे। असां बि सफ़ा बुख जे वेठा आहियूं, न चांहि आहे न बीड़ी आहे। सिपाही ईसा सभु खाली आहिनि, खीसा। हिननि खे थाणे ते वॾे मुंशी ॾे वठी वञ त पंहिंजी फरियाद लिखाइनि। वॾो मुंशी अवां जे घर वियो आहे रिश्वत जो माल ॾियण। मुंहिंजो मतिलबु आहे भाॼी ऐं गोश्त ॾियण। साहब अवां असांजी फरियाद ॿुधो त सही। ॿुधायो केरु कंहिंसां विड़ियो आहे, छो विड़ियो आहे ऐं छा लाइ विड़ियो आहे? विड़ियो नाहे, विड़े नथी, विड़ियो नाहे, विड़े नथी। छा मतिलबु आहे अवां जो? अरे मतिलबु साफ़ ज़ाहिर आहे, पर अवां अंदर खे अलाए छो नज़र ई नथो अचे, त पोइ खोले सम्झाए न। असां सां कोई विड़ियो नाहे, पर असां सां विड़े ई कोन थी पई। ईसा इन मश्करनि खे चओ मूंसां मश्करी न कनि, मूंखे सिधी ऐं साफ़ ॻाल्हि ॿुधाइनि, न त मां हिननि खे 132 दफ़नि में दफ़ा करे छॾियुसि। साहब ई सभु चरिया आहिनि, मां तो अवां खे सम्झायां। दरअसल ॻाल्हि इहा आहे त ॻाल्हि विसरी वई। ईसा हिन सभिनी खे 14 ॾींहं में चालान करे छॾ, न त ही मूंखे बि मश्करो बणाए छॾींदा। मुंहिंजो मतिलबु आहे त चरियो बणाए छॾींदा, चरियो। मां तो अवां खे ॻाल्हि सफ़ा छॾे फूके सफ़ा साफ़ करे ॿुधायां। ॻोठ में सुगड़ मोटी आई आहे, उनजी भेण आहे सोढी पहलवान, उहा कुश्तीअ जी पहलवान आहे। सुगड़ इहो ऐलान करायो त जेको बि हिन सां कुश्ती विढ़ंदो ऐं खटींदो उनखे 50,000 नगद इनाम ॾिनो वेंदो। पर इन खां अवल सभिनी उम्मीदवारनि खां सुगड़े 1000 रुपयो बतौर एंट्री उगाड़े वई आहे। मतिलबु त हाणे औरतुनि सां मर्द कुश्ती विढ़ंदा। हाणे न को कातन 50,000 थो ॾे ऐं न को उहे माण्हू था काथे नज़र अचनि, ऐं न को सोढी कुश्ती थी विढ़े। इहा सॼी सुगड़ जी हरकत आहे ऐं इन हरकत में ई बरकत आहे। अवां टिकट ई न कयो, मां अॼु जे IT ठाहे जांच करियां थो, छो त जंहिंखे भाकुर पाइबो आहे न उनखे दसबो न आहे। साहब इन जो मतिलबु त असांखे 1000 रुपया वापसि मिली वेंदो न? जेकॾहिं अवां खे 1000 रुपया न मिलियो त भाकुर त ज़रूरु मिलंदो। ठीकु आहे न? हाणे हलो बाबा, कख बंदि थियो, हलो बाबा, कख बंदि थी।
सोप सीरियल मश्करनि जो ॻोठ सीज़न 2 जा तमामु एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। मश्करनि जो ॻोठ अथई